औज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां जो पंहिंजो इनायतुल्लाह कादरी ऐं हिन वक़्तु मां मौजूदु आहियां न्यू सिंध डिजिटल स्टूडियो मोरो में। सभ खां पहिरियां मुबारकबाद पेश कंदुसि पंहिंजे महिरबानी दोस्त सना ख़ान मुस्तफ़ा एहतशाम अफ़ज़ल कादरी, जेको हिन स्टूडियो जो प्रोड्यूसर आहे, ऐं इन स्टूडियो जो डायरेक्टर जनाब सना ख़ान मुस्तफ़ा शाहनवाज़ अली कादरी। उन्हनि खे बि मुबारकबाद पेश कंदुसि जो उन्हनि माशाल्लाह मोरे शहर में हिकु एतिरो बहितरीनु क़िस्म जो ऑडियो रिकॉर्डिंग सेटअप रखियो आहे। सो ॾाढी ख़ुशी पई थिए जो हाणे असांखे कराची या लाहौर वञण जी ज़रूरत कोन्हे। जेकी सहूलियात नात ख़ाननि खे रिकॉर्डिंग जे हवाले सां कराची या लाहौर में मुहैया थियनि पियूं, उन खां वधीक अल्हम्दुलिल्लाह हाणे सिंध डिजिटल स्टूडियो मोरो में मिलनि पियूं। सो इंशाल्लाह मुंहिंजी बि हिते रिकॉर्डिंग आहे। हिकु हफ़्ते जे अंदरि अंदरि हिन स्टूडियो जी बाक़ाइदा ओपनिंग थी वेंदी। सो अंदरूने सिंध या पोइ बलोचिस्तान मां या किथां बि तालुक़ु रखंदड़ जेके बि सना ख़ान दोस्त आहिनि, सभ खे दावत ॾियां पियो त हिकु दफ़ो न्यू सिंध डिजिटल स्टूडियो मोरो में ज़रूरु तशरीफ़ खणी ईंदा। अस्सलाम वालेकुम।